तरक्की पसंद पार्टी पंहिंजे फ़िक्र ऐं फ़लसफ़े में सालन खां वठी हिकिड़ो वाज़ेह प्रोग्राम रखे थी। असांजे सॼे सियासी कमकार में का बि तिर जेतिरी बि मूंझ कोन्हे। असां जेका ॻाल्हि सम्झी आहे, जंहिंजे बाबति असां सियासी तजुर्बो पेश कयो आहे ऐं जंहिंखे असां दोस्त चयो आहे उन सां दोस्त बीठा आहियूं, जंहिंखे असां दुश्मन चयो आहे उन सां दुश्मन थी बीठा आहियूं, ऐं जिन खे गद्दार जो लक़ब ॾेई करे असां उनखे धार करण जी कोशिश कई आहे, उन सां कॾहिं हथ मिलाइण गवारा न कंदा आहियूं। त मुंहिंजा भाइरो, तरक्की पसंद पार्टी सिंध जे अंदरि रोशन ख़याल क़ौम परस्त पार्टी आहे। रोशन ख़याल ऐं क़ौम परस्त पार्टी जो मक़सदु इहो आहे त असांजी सियासत हुब्बुल वतनी जे बुनियाद ते आहे, मोहब्बत जे बुनियाद ते आहे, पंहिंजे धरती, पंहिंजी क़ौम, पंहिंजे वतन सां मोहब्बत जे बुनियाद ते आहे। असांजी क़ौम परस्ती नफ़रत जे आधार ते कोन्हे त कंहिं ख़ासि गिरोह सां, कंहिं ख़ासि फ़र्द सां, कंहिं ख़ासि तबिके सां नफ़रत करे उन जे आधार ते सियासत खे जीआरियो वञे, नफ़रतूं पैदा कयूं वञनि, जंग जदल जी कैफ़ियत पैदा कई वञे, अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे। ऐं ही वाहिद तरक्की पसंद पार्टी आहे जेका रंग, मज़हब, नस्ल, ॿोली जे फ़र्क़ ऐं मतभेद खां सवा, मज़हब जे मतभेद खां सवा ही सिंध जे अंदरि कमु करे थी। इन जे करे हर क़िस्म जो माण्हू जंहिं बि सिंध जी सुर्ख पीती आहे, सिंधु दरिया जे पाणी जी, जेको सिंध खे माउ सम्झे थो, सिंधी ॿोली जी क़ौमी हैसियत खे क़बूल करे थो, जेको सिंध मादरे वतन ते सिंधियुनि जी हाकमियत ऐं इख़्तियार जो हामी ऐं सपोर्टर आहे, जेको सिंधी टोपी पटके अजरक जे राज जो हामी आहे, पोइ उहो घर में उर्दू ॻाल्हाए, बरोचकी ॻाल्हाए, सराइकी ॻाल्हाए, पंजाबी ॻाल्हाईंदो हुजे, फ़ारसी ॻाल्हाईंदो हुजे, उनखे असां हमेशह धरती जो पुटु तसवर कयो आहे। ऐं उन्हनि सभिनी माण्हुनि लाइ असां पंहिंजी पार्टी जा दरवाज़ा खोलिया ऐं असांजी मल्टी कल्चरल पार्टी आहे जेका सिंध जे अंदरि क़ौम परस्त पार्टी आहे। न त क़ौम परस्त पार्टियुनि खे तव्हां सिर्फ़ु हिकिड़े ॿोली, हिकिड़ी ज़बान जे आधार ते महदूद करे छॾींदो त उहा पार्टी नसुल परस्ती जे दायरे में अची वेंदी। उहा क़ौम परस्त, जमहूरियत पसंद, सेक्युलर ऐं उहा सोशलिस्ट पार्टी नथी थी सघे। इन करे तरक्की पसंद पार्टी पंहिंजे नज़रिए में पंहिंजे वतन ते पंहिंजे हाकमियत जे इख़्तियार जी घुर करे थी ऐं उन हाकमियत जे इख़्तियार में सिंध जे ग़रीबनि, मिसकीननि, महिनतकश, पोरियतनि, हारियुनि, मज़दूरनि जी हाकमियत जी घुर करे